जैसा चालीह साल सां लाल जे और सखी बाबा जे 40 साल सां गॾु झूला दरेश खे मिलायोसीं। झूला हुन वॾे दिलि वारो दरिया दिलि वारो, इहे हल्का अखर न आहिनि। जो प्रकाश आहे सॼो रोटी सां ॾिसो था। हाँ ॿ अखर खणी वञो। गुरु नानक पातशाह सभिनी संतनि जो पीउ, कलयुग जो मालिक आहे। छा चयो अथऊं? मंदा मूल न की चई। मूल माना हिरदो पहाड़, मन माना ख़्याल। कंहिंजे लाइ ख़्याल मंदाई जो न सोचो। ॿिए खे ॿियो ॾिसणु ई मंदाई आहे। ॿिए खे मंदाई का क्या रूप है? जो महाराज ने कहा, जबकि है सब अलग अलग रूपों में, पर जो अंदर बैठा है वो एक है, उसको देखना है। बाहर अलग अलग ही हमारा रूप और नाम न हो तो संसार की प्रक्रिया चल पाएगी? ठप हो जाएगी। हम ये नहीं हैं, जो बोल रहा है वो है ना। मंदा मूल न खींचे, लंबी नजर निहाली, डिघी नजर करे ॾिसो। ऐसा न हो जला मंदो सोचंदो उन सां जॾहिं थिए में तव्हां तोसां न थी वञो। गुरु नानक पातशाह जो वचन खणी वञो। और जो कर रहा है मंदा किसे न आखी, तू ऐसा है ये मना है। न मंदा किसके लिए सोचो, न मंदे करने वाले को मंदा कहो। सिंध में चवंदा, अंधे खे अंधो न चओ, मंडे खे मंडो न चओ, बुरे खे बुरो न चओ। श्री राम श्री राम राम। राय साहब जो भी वाणी बोल रहे हैं महाराज, हिंदी भाषा वेठा सरदार वेठा, बोलो ना हिंदी। श्री राम राम। प्रोत्साहन कनि था नाम वारनि खे। हाँ कुर्बान जाम मेहरबाना, प्रभु के प्रति। हाँ कुर्बान जाम मेहरबाना, हाँ कुर्बान जाम, हाँ कुर्बान जाम तनाके लैन जो तेरा नाम, और लैन जो तेरा नाम तनाके हम सत कुर्बान जाम। उनजे मथां महिरबान कुर्बान हिकु भेरो, जेको तुंहिंजो नालो वठंदा असांजे मथां सदाईं कुर्बान। श्री राम। जिन गुर का दर्शन पे किया, बोलो बोलो, जिन गुर का दर्शन पे किया तिन्हों वारी, सतनाम जो मथां कुर्बान वञो। अॼु मां नई शैतान सिंधी क़ौम खे ॼाण थो। किथे वञो ॿिए खे परेशान करणु वञो। भॻवान जो तव्हांजो तकीरा ॿुधा न ॿुधा, उहे ॿिए खे परेशान करणु ईंदा न। सभिनी जा नाला खणंदा, सभिनी खे उत्साहित कंदा, कार्यनि खे उत्साहित कंदा। इहो ई धर्म आहे। वॾो तॾहिं आहे जॾहिं सभिनी खे वॾो करे वञे। भलो माण्हू तॾहिं आहे जो सभिनी जे भलाइनि खे ॻणे वञे। अगरि न इहा शइ असां सिंधी क़ौम में पाण में पैदा कयूं ऐं हिनखे प्रचार कयूं। जेको भलो करे त हुनखे उत्साहित कयूं। वाह वाह। गुर का दर्शन पे किया तिन्हों वारी, जिन दर्शन कयो। पहिरियों ईंदो दर्शन कंदो, पोइ त शेवा कंदो न। पोइ ई न आहे दर्शन कयो त शेवा कीअं कंदो। जिन गुर की कीती चाकरी, जिन अची करे गुरु जो दर्शन करे शेवा कई आहे, शेवा सां कार्य रास थींदो न। श्री राम। श्री राम राम। गुर की कीती चाकरी तिन सद बलहार, मां उसके ऊपर सदा ही बलहार वञु जेके शेवा कनि। बसि एतिरो ई। न कंहिं लाइ मंदा ई सोचो, न कंहिंखे मंदो चऊं, और प्रोत्साहन कयूं। साहिब जेकी बाणी चवंदा प्रोत्साहन कनि। श्री राम। श्री राम राम। और साहिबनि त वाणी चई, पर जेकी चयो संतनि सां वेदनि साख ॾिनी। जो वेद शास्त्र ग्रंथ बने हुए हैं वो भी शायद ही दे रहे हैं कि जो संत कह रहे हैं
वक्त के जो संत कह रहे हैं वही वेद कह रहे हैं। हम सब वेद कहाँ पढ़ेंगे? श्री राम। श्री राम राम। मंदा जाने आप कौन और भला संसार। मंदा किसे ना आखिए पर अखरे हो बुझिए, यह कर पढ़ो। और कबीर सब ते हम बुरे, कबीर सबसे हम बुरे, हम तज भलो सबको, जिन ऐसा कर बूझिया मीत हमारा सो। गुरु नानक पातशाह, हम नहीं चंगे बुरा नहीं कोई, त्रिनोत नानक तारे सो। गुरु महाराज वाक बोले। हाँ हाँ पुट। सोरठ महिला पंजवा। धन श्री गुरु अर्जन देव साहिब महाराज। सफला के चरणन की सेव, अंतर्यामी अलख दातार। गुरु का शब्द रखवारे, चौकी चौगिर्द हमारे। जेकर असां सिंधी क़ौम इन शब्द खे यादि कयूं। वाह। कीर्तन सुहेला करोड़ों सिख लोग पढ़ते होंगे सोने के वक्त। गुरु महाराज के दरबार जो हैं हजार। एक ने कहा था कि पंजाब में 55,000 गुरुद्वारे हैं। एक बात मैंने टीवी में किसके मुख से सुना था। ऐसे तो पूरे वर्ल्ड में जहाँ ग्रंथ साहब सराय में कीर्तन सिर पढ़बो और जेके गुरसिखन पढ़दा नेम आहे सब पढ़ी वियो। तो उन कीर्तन से पढ़ण खां अॻु में हे शब्द पढ़ियो वेंदो जो अॼु अचे थो साम्हूं तव्हां। असांजे भाग सां अहिड़ो शब्द आयो आहे, गुरु का शब्द रखवाल। गुरु जो शब्द ॿोलींदो उन जा भा तव्हांजी रक्षा कंदी। नाम जो जाप ऐं प्रभु जो जाप अदृश्य शक्ति आहे जेका तव्हां न ॾिसी सघंदो न तव्हां ॾेखारे सघंदो, तव्हांजी रक्षा करे रही आहे। तव्हां भुली न वञो, तव्हांजो विसार रखो। मां भॻवान जो नालो जपियां थो, मुंहिंजी भॻवानु रक्षा कंदो। तोखे भरोसो न आहे त पोइ जपे छा लाइ तूं? सम्झ में आयो? नयूं ॻाल्हियूं ॿुधी वञो। बसि भॻवान जो नालो तव्हां सां साण आहे, बसि सदाईं प्रभु सां रक्षा कर। मुंहिंजो साईं मां सां गॾु आहे। गुरु का शब्द रखवारे, कीअं रखवारे? चौकी चौगिर्द हमारे। साईं भॻवान दास साहिब शाम जो रहरास जे मथां कीर्तन सिर पढ़ंदा, पाण गुटको खणी पढ़ंदा। मां वेठो हूंदो अकेला वेठा हूंदा। पोइ मां पुछियोमांसि साईं सुम्हण महिल पढ़बो आहे? चई पुटु जंहिं महिल पढ़िजे। और हे वरी इहो बि आज्ञा ॾेई छॾियो, कीर्तन सिर पढ़ी करे तव्हां घुमी अचो त ओतिरी रक्षा थी वेंदी। श्री राम। श्री राम राम। असां ॿ जवान, हिकिड़ो असांजो पंहिंजो हिन परिवार मां लखारा जे मूं, हिकिड़ो ॿियो दोस्त हूंदो अथसि गॾु। नेम ठहनि 95 जॾहिं बाबा जी शताबंदी थी तॾहिं साईं कंवरराम साईं घरवारी आई। अलाए कीअं हुन खां पुछी वरितो अथऊं त जेको चरणामृत आरती में रखंदा आहियूं उहो जेको बची पवंदो आहे काॾे कयूं? कीअं कंहिं पुछियो आहे? माता साहिब जवाबु ॾिनो, हो त पूरे आश्रम में छनकार करे छॾियो। उन्हनि को हले थो। राम। श्री राम राम। असांजो कृष्णलाल पंहिंजो रात जो सुम्हण महिल पूरे आश्रम के बारे में घुमी ईंदो, हुन कीर्तन सिर सां कड़ो अची वियो। अहिड़ो इतिहास लिखियलु आहे। हिकु गुरसिख कीर्तन सिर पढ़ियो पए, पढ़ंदे पढ़ंदे हुनजी अखि लॻी वई। सम्झियो? अखि लॻी वई त चोर अची वेंदा। चोर अचे वरी अखि खुली पई त वरी उहो पढ़णु शुरू कयो त चोर अंदरि अची वियो। इहो इतिहास आहे। अॼु निकितो आहे तो मुंहिंजे इतिहास लिखियलु। भरोसो खटाईंदुमि। श्री राम। श्री राम राम। संत असांजे कीर्तन से गुरु का शब्द रखवारे, चौकी चौकी चइबो आहे न पुटु। चौकी चौगिर्द हमारे, माना खट ते वेही पढ़ंदो, पलंग आहे चौकी आहे। त जेतिरो पढ़ी साईं जवाबु ॾिनो, जंहिं महिल पढ़ो साईं रक्षा कंदो। चौकी चौगिर्द हमारे, राम नाम मन लागा। राम जे नाम सां मन लॻी वञे, जो रमण करे रहियो आहे आत्मा राम। जम लजा कर भागा। ग़लति ख़्यालु ईंदो ई न, जिते राम हूंदो प्रकाशक भॻवान जो नालो, उते खोटो ख़्यालु कीअं ईंदो? जमराज सदा छो ॾींदो।
जब लजा कर भागा प्रभु जी तू मेरो सुख दाता हे मुंहिंजा प्रभु तू सुखन ॾियण वारो प्रभु सुखन ॾियण वारो आहिनि वाह प्रभु का थिया प्रकृति में समायल आहे वाह असां जेके बि टपड़ रखिया आहिनि हिते या पंहिंजे घर में सुख वठण लाइ न त सभिनी प्रभु आहे इहो ई सुखदाता आहे न वाह टपड़ कंहिं ठाहिया जगत खे कंहिं ठाहियो हितां जे साइंसदाननि ॿ टपड़ मिलाए करके मिक्स कयो कि न पाण पाण ॾाढो टपड़ ॻाल्हि उन साइंसदान खे दिमाग़ कंहिं ॾिनो उन साइंसदान खे कंहिं ठाहियो अची वियो न वाह श्री राम श्री राम राम प्रभु जी तू मेरो सुख दाता बंधन काट बसि वासना ई बंधन जेका असांखे भिटकाए थी चिस्कनि जा भोगनि जा ये भोग सब रोग भरे हैं श्री राम राम ओहो तुम भोग तो रोग प्रगट थे बचायो संयम में सुखा जेतिरो थी सघे संयम में रहो तॾहिं बचाईंदासीं त ॿिए जो बि ख़्यालु थींदो जेको पंहिंजी पूर्ति न आहे ॿिए खे छा ॾींदो राम श्री राम राम श्री राम राम बुखो ढाए खे सम्झी वेंदो ढाओ बुखे खे न सम्झी सघंदो ग़रीब सेठ खे सम्झंदो सेठ ग़रीब खे न सम्झी सघंदो हाँ सुखी बीमार खे न सम्झंदो बीमार सुख खे सम्झंदो सुख ठाहे अलाह सम्झंदा आहियूं श्री राम राम प्रभु जी तू मेरो सुखदाता बंधन काट करो मन निर्मल बंधन काट मन निर्मल करो निर्मल कीअं थींदो नाम निर्मल आहे न सो निर्मल जो निर्मल हर गुण गावे सो भाई मेरे मन भाव निर्मल हा बंधन काट करो मन निर्मल मन भगवान जो नालो जपे मन खे निर्मल कयो पूर्ण पुरुष विधाता परमात्मा विधाता रूप पूर्ण पुरुष हा पढ़ंदो वञा बंधन काट करे जेके जाथो तूं छॾियो उहो पढ़ी वञ पूर्ण पुरुष विधाता रहा जाथो तूं छॾियो बेटो उतां पढ़णु शुरू कर प्रभु जी तू मेरो सुखदाता हलो ठीक है बंधन काट करे मन निर्मल पूर्ण पुरख विधाता रहा भोग जो तुका हा नानक प्रभ अविनाशी ताकि सेव न बिरथी जासी जो नाश न थींदो प्रभु जो ये शब्द न हवा सुकाए न पानी ॿोड़े न बाहि सारे शब्द खे श्री राम उहो अविनाशी आहे जेको अदृश्य आहे उहो अविनाशी आहे नानक प्रभु अविनाशी जेको हुनखे जपींदो सेवन कंदो ताकी शेव न बिरथी जासी संत कहिड़ो कमु कंदा इहो ई न ताकी शेव न बिरथी उनजो हिसो जो प्रकाश आहे ताकी सेव न बिरथी जासी तंहिं लाइ इहो कमु कंदासीं न त फल कहिड़ो मिलंदो हा आनंद करे तेरे दासा जेको तुंहिंजा मञींदा रहो सदा आनंद वठंदा नाम खे जेको मञींदो उहो जपींदो न श्री राम संतनि खे मञियो संत असांजे लाइ आहिनि जेके चवनि था असांजे भले लाइ चवनि था नाम असां जीवन खे जपणो आहे हेचोड़ो छुटो त केरु जपींदो कबीर साहिबु एॾी मयार थो ॾे जंहिंमहिल ॿ सिंग थींदे 4 जंगा थींदे गूंगो थींदे पोइ राम जपींदे ग्रंथ साहिब अहिड़ा शब्द आहिनि घणे तोखे मौक़ो मिलियो आहे राम श्री राम सच्चाई ॿुधंदो इहो ई भॻवानु अथव जेको तव्हांखे ॿोले थो इहो शेवा न त पोइ शव आहे बाक़ी सभु तव्हांजो ठहियलु आहे हे प्रभु जो ठहियलु आहे चवंदा गूंज गूंजे जीअं हृदय परफुल थींदो जो फल इहो आहे हृदय परफुल थिए मल विखेप हरख शोक चिंताऊं जेको गंद भरे पिया सभु फ्रेश थी वियो राम जपण सां चिंता ऐं शोक रिफ्यू थी वञे इहो कल्याण हिक में लिखियलु आहे श्री राम नानक प्रभु अविनाशी ताकि सेवन बिरथी जासी अनंत करो तेरे दासा जब पूरन हुई आशा प्रभु के अंदर जपींदा रहो जप माना चओ तव्हांजी आशा पूरन थींदी बोल गुरु नानक देव की बधाई।